मक़तूल डॉक्टर सारंग जे चाचे जो चवणु आहे त डॉक्टर सारंग जे क़त्ल जो मुख्य जवाबदार हसीब आहे। बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मक़तूल जे चाचो डॉक्टर अज़ीज़ चयो त ASP जांच बि ॿुधायो हो त डॉक्टर सारंग जा 3 क़ातिल गिरफ़्तार आहिनि। हुन चयो त ग़लति ख़बरूं हलाए शहीद जी घरवारी ऐं वारसनि खे परेशान कयो पियो वञे। डॉक्टर सारंग जे क़त्ल में गिरफ़्तार क़ातिलनि खे वाइको कयो वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त मक़तूल डॉक्टर सारंग जे चाचे जो चवणु आहे त डॉक्टर सारंग जे क़त्ल जो मुख्य जवाबदार हसीब आहे। बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मक़तूल जे चाचे डॉक्टर अज़ीज़ चयो त ASP जांच ॿुधायो हो त डॉक्टर सारंग जा 3 क़ातिल गिरफ़्तार आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे बदीन खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर अब्दुल शकूर मेमण। जी अब्दुल शकूर, मक़तूल डॉक्टर सारंग जे चाचे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद डॉक्टर सारंग मेमण के वारसनि जिनमें उनके चाचो डॉक्टर अज़ीज़ मेमण ऐं डॉक्टर अब्दुल करीम मेमण ऐं उनजा भाइर सरमद मेमण जा मौजूदु हुआ। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे ऐं इल्ज़ाम हयो आहे त संदन भाउ शहीद डॉक्टर सारंग मेमण जे क़त्ल में कर्नल हसीब नाले शख़्स जेको आहे सो मेन जवाबदार आहे, जंहिं त 2 ॿिया जवाबदार आहिनि। ऐं सदन चवणु हो त उहा कार जेका क़त्ल जे वारदात में इस्तेमालु थी आहे उहा बि मदीर मां हसीब जे नाले सां ई जेका आहे खई वई आहे रेंज कार सां। हिननि चयो त इन सिलसिले में इन्वेस्टिगेशन अञा ताईं मुकम्मल तफ़्तीश बाबति आगाह नथो कयो वञे। नई जवाबदारनि जा नाला ॿुधाया वञनि था। न ई ॿुधायो वञे पियो त उहे जेके जवाबदार जिन लाइ SSP तौहीद मेमण चवे थो त 3 जवाबदार गिरफ़्तार आहिनि, पर उहे कंहिं वटि आहिनि उनजी का तस्दीक न पई थिए। सिर्फ़ु इहो ॿुधायो वियो आहे त जवाबदार गिरफ़्तार आहिनि ऐं क़त्ल में इस्तेमालु थियल कार ऐं पटी संदन तहरीर में आहे। हिन चयो त इन सिलसिले में पूरियूं ख़बरूं हलाए असल मामले जे जवाबदारनि खे जा जेके नतीजा आहिनि से तब्दील करण लाइ पूरियूं ख़बरूं हलायूं वयूं आहिनि त शहीद डॉक्टर सारंग मेमण घरवारी खे जेको आहे पुलिस कस्टडी में वरितो आहे ऐं हुनजे आशना खे वरितो आहे। हुन चयो त इहे ग़लति ख़बरूं हलाए उहा अॼु बि जेका आहे घर पंहिंजे घर में इज़त में वेठल आहे ऐं न कोई अहिड़ी को जितरा सिर्फ़ु हुन खां 2 दफ़ा जेका आहे पहिरीं क़त्ल जे वाक़े वक़्तु स्टेटमेंट वरिती वई, हिकु दफ़ो जेको आहे तो बाद में इन्वेस्टिगेशन पुलिस ऐं कुझु रियासती इदारनि जी एजेंसियुनि खां जेको आहे सो इन्वेस्टिगेशन लाइ स्टेटमेंट वरिती आहे, जॾहिं त हू अञा ताईं इज़त में वेठल का पुलिस जी तहरीर में न आहे। हिन इहो चयो त अहिड़ियूं ख़बरूं हलाए जेको आहे सो जांच जो रुख़ तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। हिन मुतालबो कयो चीफ ऑफ आर्मी स्टाफ फील्ड मार्शल आसम मुनीर समेत सिंध हुकूमत खां त हिन केस खे उलझाइण बजाए सुलझाए सां इंसाफ़ कयो वञे ऐं गिरफ़्तार क़ातिल जेके आहिनि से डिक्लेयर कया वञनि त उन्हनि जांच किथे थी रही आहे ऐं फरियादियुनि खे करण लाइ खेनि हर वक़्तु जेको आहे सो इन्वेस्टिगेशन खां आगाह कयो वञे त कीअं मुतालबो। ठीकु आहे अब्दुल शकूर मेमण, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।